डीएमसी मलेरिया चेयरमैन जान मोहम्मद बलोच चयो आहे त कराची जे कंहिं ज़िले में मलेरिया जेतिरी तरक़ी न थी सघी आहे। जान मोहम्मद बलोच प्रेस क्लब पहुची नए चूंडियल उहिदेदारनि खे मुबारक ॾिनी। इन मौक़े ते जान मोहम्मद बलोच चयो त हू पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो थुराइतो आहे जंहिं मथस एतमाद करे एॾी वॾी मनसब ते विहारियो। हुन चयो त मलेरिया में अवामी मनसूबा महदूद वसीलनि बावजूद मुकमल कया विया आहिनि। JUI फजल रहमान ग्रुप ज़िले खैरपुर तरफ़ां ईंदड़ मकानी चूंडनि में भरपूर नमूने हिसो वठण जो ऐलान कयो आहे। दिब मेरशाह जे मदरसा शम्सुल हिदायत में जमीयत उलमा इस्लाम ज़िले जे खैरपुर जी दस्तूरी इजलास ज़िलई अमीर मौलाना मोहम्मद रमज़ान फुलपटे जी सदारत हेठि थियो। ज़िले अमीर मौलाना मोहम्मद रमज़ान फुलपटे उस्ताद करीमुल्लाह खोड़े प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त ईंदड़ मकानी चूंडनि में भरपूर हिसो वठंदासीं। हर ज़िले में पंहिंजा नुमाइंदा उथारिया वेंदा। हुन चयो त हू कोटा बम धमाके MPA शहनाज अंसारी साहब अज़ीज़ मेमन जे क़त्ल जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कनि था। पाकिस्तान में जेका बि दहशतगर्दी थी रही आहे उन में बैनुल अक़वामी क़ुवतुनि जो बैनुल अक़वामी खुफ़िया एजेंसियुनि जो किरदारु हथु आहे। उहे हिते कॾहिं मज़हब जे नाले ते कॾहिं क़ौमियत जे नाले ते तअसुब परस्ती जे नाले ते उहे मुख़्तलिफ़ वक़्तनि में इहे धमाका इहे जेको आहे शहादतूं या अहिड़े क़िस्म जा कराईंदा रहंदा आहिनि। जमायत असांजी इन जी वाज़िह लफ़्ज़नि में मुज़म्मत कई आहे। जॾहिं जे ॻोठाणी बाहि में अलाह ताला सरण ते माली इमदाद जी अपील कई आहे। ॻोठ अकरम क़ाइम ख़ानी जे पोरित मज़ूर कोराची ॿुधायो त संदसि घर खे ओचितो बाहि लॻी जंहिं सबबु न्याणी जे ॾाजे समेत ॿियो क़ीमती सामान सड़ी रख थी वियो आहे। हुन चयो त अलाह ताला सरण सबबु हू खुलियल आसमान हेठि वेठल आहे पर को वठल लड़ी न आयो आहे। पोरित मंज़ूर कोलाई मुतालबो कयो त संदसि माली मदद करे ॾुखियाई घटाई वञनि। टंडे गुलामदर विझो कुल्ही बिरादरी बासरनि पारां घर पट करण ख़िलाफ़ एहतजाज कयो। वञू कुल्ही बचो कृष्ण कुल्ही मूरी नीला ऐं ॿियनि दाहींदे चयो त हू वरनि खां वेठल आहिनि पर ॻोठ जो बासर हाजी बाबू मेमण संदन घर केराए ज़ुल्म कयो आहे। हुन चयो त बासर खे लड़ाए ज़मीन ते कब्ज़ो करणु चाहे थो। कुल्ही बिरादरी मुताबिक़ कयो त बासर हाजी बाबू मेमण ख़िलाफ़ कार्रवाई करे संदन अछा बचाया वञनि। तलार विझो शहरनि पारां ख़ानगी मोबाइल कंपनी जी ख़राब सर्विस ख़िलाफ़ एहतजाज कयो। राजू खनानी जे शहर इस्माइल शेदी बागी इमदाद निज़ामाणी सफ़ीर ॿिनि ॻाल्हाईंदे चयो त टेलीनॉर कंपनी जा टावर ख़राब थियण सबबु आवाम जो राब्तो घटियल आहे। हुननि चयो त मोबाइल कंपनी जी 12 कलाक सर्विस बंदि हुजे थी जंहिं करे सार्फिन परेशानी ऐं अज़ाब में मुब्तला रहनि था। उठाणनि मुतालबो कयो त मोबाइल कंपनी सर्विस बहितर न बणाई त केस दाख़िल करायो वेंदो ऐं बाइकाट कयो वेंदो। खैरपुर में उजन बिरादरी पारां ॿिनि नौजवाननि जी बाज़ियाबी लाइ एहतजाज कयो वियो। गुलशन उजन महरम नसीमा ॿुधायो त 2 हफ़्ता अॻु नौजवान नदीम असदुद्दीन खे अगवा कयो वियो। हुननि चयो त अॻूणे MPA पीर मोहम्मद बचर शाह जिलानी जे माण्हुनि अली बख्श उजन सलीम मज़हर नज़ीर ऐं ॿियनि नौजवान खे अगवा कयो आहे। उजन बिरादरी मुताबिक़ कयो त नदीम असदुद्दीन खे बाज़ियाब कराए साणनि इंसाफ़ कयो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk